हेस्को इंतजामिया जी नाअहली एक मासूम नींगरी की ज़िंदगी खसे वरती। गरीबाबाद थाने जी हद सियाल कॉलोनी में घरनि मथां गुज़रंदड़ हाई टेंशन बिजली जी 11,000 वोल्टेज तारुनि में वकोर जी 4 सालनि जी नींगरी अलाह बचाई फोत थी वई। नींगरी के बचाईंदे संदसि चाचो शाहबेग झंडीर शदीद ज़ख्मी थी पियो, जंहिंजो सिविल अस्पताल में इलाज जारी है। इन अफ़सोसनाक वाक़े खां पोइ संदसि वारिस ऐं पाड़ेवारा लाश के खणी सिविल अस्पताल जी गेट वटि हेस्को ख़िलाफ़ एहतजाज करे शदीद नारेबाज़ी कई ऐं पुलिस खां हेस्को ख़िलाफ़ केस दाख़िल करण जो मुतालबो कयो, पर पहिरें पुलिस केस दाख़िल करण खां इनकार कयो, जंहिं बाद वारिस बारड़ी जो लाश जो पोस्टमार्टम थियण बाद वारसनि लाश खणण खां इनकार करे छॾियो, जंहिं बाद मशीर जी लाश खणी सिविल अस्पताल खां डिस्ट्रिक्ट एंड सेशन कोर्ट पहुता, जिते हिननि इंसाफ़ लाइ सेशन कोर्ट जी गेट वारो एहतजाजी मुज़ाहिरो कयो ऐं बाद में गरीबाबाद थाने जो घेराव करे एहतजाज कयो वियो। जंहिं बाद डिस्ट्रिक्ट बार एसोसिएशन जे सदर जान अली जूनेजो जी मुदाख़लत ऐं DC ज़ाहिद महमूद सां ॻाल्हियूं कामयाब थियण बाद गरीबाबाद थाने ते फोत थियल नींगरी जे ॾाॾे मोहम्मद पठान झंडीर जी फरियाद ते लाइन सुप्रीटेंडेंट हीराबाद ऐं ॿियनि हेस्को जे अमले ख़िलाफ़ क़त्ल जो 319 कलम तहत केस दाख़िल कयो। एहतजाज दौरान नींगरी जे वारसनि असगर झंडीर, मोहम्मद पठान झंडीर, ख़ादिम हुसैन एजाज सियाल चयो त हेस्को इंतज़ामिया ऐं DC मीरपुर ख़ासि के बार बार लिखत में दरख़्वास्त ॾियण बाद असांजे घरनि मथां गुज़रंदड़ 11,000 वोल्टेज जूं तारूं न हटायूं वयूं। हेस्को जी बेहसी सबबि असांजी नींगरी ज़िंदगी विञाए वेठी आहे, जॾहिं त कुझु ॾींहंनि में उहा हाई टेंशन तार हेठि ज़मीन ते किरी, जंहिंजो असां इंतज़ामिया खे इतिलाउ ॾिनो, पर उन बावजूदि असांजी दरख़्वास्तनि ते अमल न थियो। जेकर इन दरख़्वास्तनि ते अमल कयो वञे ऐं उहे तारूं हटायूं वञनि हा त शायदि अॼु इहो अफ़सोसनाक वाक़ियो पेश न अचे हा ऐं न्याणी जी ज़िंदगी बची वञे हा। जस्टिस ऑफ पाकिस्तान वफ़ाक़ी वज़ीर पाणी ऐं बिजली खां मुतालबो कयो त लाॻापियल हेस्को अमलदारनि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई करे असां सां इंसाफ़ कयो वञे ऐं हेस्को जे निज़ाम खे बहितर कयो वञे त जीअं ॿियनि जूं ज़िंदगियूं बची सघनि। केस दाख़िल थियण बाद फोती नींगरी जो लाश वारिस घर खणी विया, जिते लाश पहुचण ते घर में कोराम मची वियो ऐं नींगरी जी तदफ़ीन खिपरो रोड ते उम्मीदुनि भरियो दरगाह वारे क़ब्रिस्तान में कई वई। ब्यूरो रिपोर्ट साजिद सोलंकी, सिंध सोशल न्यूज़, मीरपुर ख़ासि।